या हबीब अल्लाह। वो हजरत बिलाल साईं जॾे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बा बरकात ज़ाहिरी विसाल फरमायो, ज़ाहिरी तरह सां हिन जान खे छॾियो, पर तो असां सुन्निन जो अक़ीदो आहे त असांजो नबी हयातुन नबी आहे अक़ीदो जंहिंजो अक़ीदो आहे हथ मथे करे सुभान अल्लाह चवे। तो असांजो अक़ीदो आहे रसूलुल्लाह हयातुन नबी आहे, रसूलुल्लाह जन असांजे इल्म खां वाक़िफ़ आहिनि, रसूलुल्लाह जन असांजे अमल खां वाक़िफ़ आहिनि। हर हफ़्ते में रसूलुल्लाह जन वटि असांजा अमल पेश कया वेंदा आहिनि, असांजी जेका बि ॻाल्हि हूंदी आहे पेश कई वेंदी आहे। रसूलुल्लाह जन असांजे इल्म खां वाक़िफ़ आहे, रसूलुल्लाह जन असांजे अमल खां वाक़िफ़ आहे। ज़ाहिरी तरह सां जॾहिं रसूलुल्लाह जन बुरको मचायो आहे, हिन जहान के छॾे विया, हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अखियुनि में लुड़क लड़ी रहिया आहिनि, ॻोढ़ा ॻड़ी रहिया आहिनि, घिटियुनि में घुमे थो पियो, कंहिंमहिल हिन पासे कंहिंमहिल उन पासे, ग़म में वकोड़ियो पियो आहे। साहबी सगोरनि जे मथां ग़म जा पहाड़ किरी पिया आहिनि। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु दुख में आहे, हे त मुस्तफ़ा जा उहे साहबी सगोरा सुबुह जो बि मुस्तफ़ा जो दीदार कंदा हा, मंझंदि जो बि मुस्तफ़ा जो दीदार कंदा हा, शाम जो भी मुस्तफ़ा जो दीदार कंदा हा, रात जो भी मुस्तफ़ा जो दीदार कंदा हा, पोइ निंड कंदा हा। हाणे ज़ाहिरी तरह सां मुस्तफ़ा करीम जो विसाल थी वियो आहे, सभई परेशान लॻा पिया आहिनि, हर को ग़म में ॿुॾो पियो आहे, हर कंहिंजे मथां ग़म तारी लॻो पियो आहे। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु मोह कयो आहे, काॾे शाम मुल्क ॾे हलियो वियो आहे, सभु चओ सुभान अल्लाह। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु ग़म में वकोड़ियो पियो आहे, हाणे उते थो वञी करे रहे। हज़रत अमर फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका रसूलुल्लाह जी न्याणी आहे, फरमाए थी मुल्ला जामिया में इहो शेर मौजूद आहे, छा थी चवे, सुब्बत अलल सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया। अमर फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, जे कॾहिं ये मुसीबतों ॾींहंनि जे मथां पवनि हा त ॾींहं रातिनि में तब्दील थी वञनि हा। रसूलुल्लाह जो विछोड़ो ॾाढो ॾुखियो हो, रसूलुल्लाह जी जुदाई ॾाढी ॾुखी हुई। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु उते वञी रहण लॻो आहे, इश्क में महव लॻो पियो आहे। हिकिड़े ॾींहुं रसूलुल्लाह जो दीदार थियो आहे, सभु चओ सुभान अल्लाह। दोस्तो दुआ घुरो हथ खुदा ॾेखणी, दोस्तो दुआ घुरो हथ खुदा ॾेखणी, मनवरी यार सां का मुलाकात थिए, दूर पइजी विया ॾींहं ॾाढा घणा, दूर पइजी विया ॾींहं ॾाढा घणा, ॾींहं बिने में मिलण जी इनायात थे, दोस्तो दुआ घुरो। ओ मोहब्बो अहिड़ो मिली वियो ग़ुलाम नबी, हर फज़ीलत जो मालिक फज़ल अरबी, ॾाढा सुभान अल्लाह। मोहब्बो अहिड़ो मिली वियो ग़ुलाम नबी, हर फज़ीलत जो मालिक फज़ल अरबी, छो त जीअं रे मोए, छो त जीअं रे मोए, छो त जीअं रे मोए, जे सजण जे करे रोज़ हर शख्स सां थी रे आयात थे, दोस्तो दुआ घुरो। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु ग़म में आ, दुख में आ, रसूलुल्लाह जे इश्क में आ, रसूलुल्लाह दीदार करायो। ए बिलाल मदीने छो नथो अची, मुझी सिक नथी लॻई छा? रसूलुल्लाह जन खे अर्ज़ थो करे, हाओ या रसूलल्लाह अवां जी सिक छो नथी लॻे? हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु सुबुह जो साझर पंहिंजे ॾाचीअ ते या के सवारीअ ते सवार थी करे ऐं मदीने जे पाक शहर में आयो आहे, सभु जो सुभान अल्लाह।
जे जी दिल चाहे थी त मदीनो ॾिसां रोज़ो ॾिसां वो ॾाढा सुभान अल्लाह चवे चवे दिल थी हुजे सामो सदा सरदार जो रोज़ो सुभान अल्लाह हबीबे के बेरिया सोने मिठे मन ठार जो रोज़ो चवे दिल थी हुजे सामो सदा सरदार जो रोज़ो ॾाढा सुभान अल्लाह हज़रत बिलाल मदीने जे पाक शहर में पहुतो आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मज़ारे पुरअनवार वट आयो आ ये उहा मज़ारा नफ्सुल फिदा लिक़ब्रिन अंत साकिन हो ये जान कुर्बान या रसूल अल्लाह जे में अमा जो पाक जिस्म जे मज़ार में अमा जो पाक जिस्म उन मज़ार ता मुझी जान कुर्बान सब जो सुभान अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मज़ार ते आयो आ अची करे अर्ज़ थो करे हाणे वरी जॾे मदीने जे पाक शहर में हज़रत बिलाल साईं पहुची वियो आ सहाबी सबोरा चवनि था उहा अज़ान ॿुधा जेका अज़ान रसूलुल्लाह जे ज़माने में चवंदे हैं सब जो सुभान अल्लाह जेका अज़ान रसूलुल्लाह जे ज़माने में चवंदे हैं उहा अज़ान ॿुधा हज़रत बिलाल साईं चे थो कीअं मां अज़ान ॿुधाया वो महबूब मुझे सामू कोने हमेशा मुझो महबूब मुझे सामू हूंदो हुयो अज मुझो महबूब मुझे सामू कोने वञो हज़रत सोने हुसैन के वठी जो सब जो सुभान अल्लाह साहबी सबोरन पान में रायो कायम कयो त सोने हुसैन के वठी चो त बिलाल के चवंदो त बिलाल अज़ान जरूर ॾींदो सोनो हुसैन अहल बैत सोनो हुसैन रसूलुल्लाह जो नवासो सोनो हसन रसूलुल्लाह जो नवासो ॿई ॼणा आया हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु के चवनि था ए बिलाल अज़ान ॾे ए उहे शहज़ादा है बे इजाज़त जिनके घर जिब्रील भी आते नहीं कदर वाले जानते हैं इज्जो शान अहल बैत हज़रत बिलाल के चयूं उन जाए ते अज़ान ॾे जंहिं जाए ते रसूलुल्लाह जे ज़माने में अज़ान ॾींदे हज़रत बिलाल हाणे उन्हनि जो चयो कीअं मोटाए अहल बैत आहे हज़रत बिलाल आयो आहे उन जाए ते बीह करे चवे थो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ये 4 दफ़ा तकबीरूं चवण खां बाद में चवे थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह उन खां बाद में अज़ान में हाणे रसूलुल्लाह जो इस्म अचण वारो आ जॾहिं पढ़े थो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह रसूलुल्लाह जन हुआ त आॾो हूंदा हा अॼु आॾो कोन्हनि ज़ारो कतार रोए थो ज़ारो कतार रोई बेहोश थी वञे हज़रत बिलाल साईं खे केरु संभाले हज़रत बिलाल साईं रसूलुल्लाह जे इश्क में उते बेहोश थी वियो आहे सब चो सुभान अल्लाह हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु बेहोश वारी हालत में आ हज़रत बिलाल खे उथारियो थो वञे एडी अज़मत छाजे करे अचो त अल्लाह जे कुरान का पुछा क्यों अल्लाह तबारक व तआला फरमायो आ या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन औ उन्सा व जअलनाकुम शुऊबा व क़बाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इनदल्लाहि अत्क़ाकुम अल्लाह ताला फरमायो ए इंसानो मां रब करीम जी ज़ात बाबरकात तवा के मुज़क्कर ऐं मुअन्नस मर्द ऐं औरत मां पैदा फरमायो असां जो अब्बो आहे त अबुल बशर हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे
असांजी अम्मड़ आहे त बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा आहे। असां सब उन जी औलाद आहियूं जेके ॼावा हो जेके मरी विया आहिनि जेके क़यामत ताईं ईंदा। सब इंसान हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा मां पैदा थियल आहियूं। सब चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो उन खां बाद में वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू। अल्लाह फरमायो अवां में कबीला बनाया अवां जा हिस्सा बनाया। हिकड़ा खाही उजण हन ॿिया सुकाई उजण हन हिकड़ा मेतला हन ॿिया कल्होड़ा हन टिया सूमरा हन। का कहिड़ी क़ौम आहे का कहिड़ी क़ौम आहे उन्हनि जूं पंहिंजूं पंहिंजूं ज़ातियूं आहिनि। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो लितआरफू अवां हिक ॿिए खे सुञाणो। हे फलाणो आहे हे सूमरो आहे हे कल्होड़ो आहे हे सोलंगी आहे हे कहिड़ी क़ौम जो आहे हे नारे जो आहे। इहा सभु कुझु असां सम्झी वेंदा आहियूं त हे फलाणे कबीले जो आहे हे फलाणी ज़ात जो आहे। अल्लाह कबीला बनाया। अल्लाह असांखे मर्द ऐं औरत मां पैदा फरमायो। अल्लाह ताला अॻिते फरमायो इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम। अल्लाह ताला बेअद फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन। अल्लाह फरमायो इहो किताब इनमें ज़र्रे बराबर जो शक कोने को शुबह कोने को इहो सरापा हिदायत परहेज़गारनि जे लाइ आहे। अल्लाह फरमायो इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम। अल्लाह फरमायो मूं वटि जेको गोरे रंग वारो आहे उहो मूंखे पसंदि कोन्हे ज़मींदार मूंखे पसंदि कोन्हे अमीर मूंखे पसंदि कोन्हे। मूंखे जेकॾहिं पसंदि आहे त मुत्तक़ी ऐं परहेज़गार बंदो पसंद आहे। वो हज़रत बिलाल साईं जहिड़ो को मुत्तकी कोन हो हज़रत बिलाल साईं जहिड़ो को परहेज़गार कोन हो। पोइ जॾहिं अज़ान ॾींदो हो त ज़मीन वारा त छा पर अर्श अज़ीम ते जेके मलाइक आहिनि हज़रत बिलाल साईं जी अज़ान जो जवाब ॾींदा हुया। छाजे करे इहा आहे परहेज़गारी चाहे परहेज़गारी आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में आखिरत जे फिक्र में भी ॻाल्हियूं कयूं। अल्लाह ताला परहेज़गारनि जी ॻाल्हि कई त जेके परहेज़गार आहिनि जेके गुनाहनि खां बचियल आहिनि जेके गुनाहनि खां महफूज़ आहिनि जेके गुनाहनि खां बचियल आहिनि उहे परहेज़गार आहिनि। अल्लाह ताला फरमायो अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार बेशक अल्लाह जा वली है इन्हनि खे न दुनिया में को खौफ आहे न आखिरत में गमगीनी आहे। ऐं अल्लाह अॻिते फरमायो अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। उहे शख्स जेके अल्लाह जा वली आहिनि हिकु त मोमिन हूंदा ईमान वारा हूंदा ॿिया मुत्तकी ऐं परहेज़गार बंदा हूंदा। सब जो सुभान अल्लाह। मुत्तकी परहेज़गार बंदा हूंदा अल्लाह जा प्यारा बाना हूंदा रब उन्हनि सां राज़ी हूंदो। रसूलुल्लाह जी हदीस मुबारक रसूलुल्लाह फरमायो हिकु उहो बानो आहे जेको 5 वक्त नमाज थो पढ़े नमाज पढ़ण खां बाद में नफली इबादत थो करे अल्लाह के याद थो करे अल्लाह जो जिक्र थो करे अल्लाह जी पचार थो करे। वो रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो त मां उन बाने जा हथ बणिजी वेंदो आहियां जंहिंसां हू कमकार कंदो आहे। मां उन बाने जूं अखियूं बणिजी वेंदो आहियां जंहिंसां हू ॾिसंदो आहे। मां उन बाने जी ज़ुबान बणिजी वेंदो आहियां जंहिंसां हू ॻाल्हाईंदो आहे। या मालूम थियो त परहेज़गार जेके आहिनि अल्लाह जा वली आहिनि रब जा प्यारा आहिनि रब उन्हनि सां एॾो महिरबान आहे जो उन्हनि जा हथ तो बणिजी वञे। हालांकि रब हथनि खां पाक आहे रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो मां उन्हनि जी ज़बान तो बणिजी वञा। अल्लाह जा वली जो कुझु चवंदा आहिनि उहो पत्थर ते लकीर बणिजी वेंदो अथव। ॾाढा सुभान अल्लाह। अल्लाह जा वली जो कुझु चवंदा आहिनि
वो पत्थर ते लकीर पड़जी वेंदो आ। साईं